घोटकी में खबर ईंदा हलो तो पाकिस्तान पीपल्स पार्टी के सूबाई वजीर ॾियाम इकरामुल्लाह खान धारे जो चयो आहे त असां घोटकी शहर में रिकॉर्ड तरक्याती कम कराया आहिनि जंहिंजो मकसद घोटकी जे अवाम के रिलीफ फराम करण आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा अवाम की भलाई लाइ कम कयो आहे त जीअं अवाम के वध खां वध रिलीफ मिली सके। पीपल्स पार्टी शहर के मुख्तलिफ इलाइक़नि लाइ रोड सेवरेज लाइनुनि समेत ॿियूं स्कीमूं मंजूर कयूं वयूं आहिनि जेके जल्द मुकम्मिल कयूं वेंदियूं। हिन चयो त पीपल्स पार्टी हमेशा गरीब अवाम जी बिना कंहिं फर्क जी ख़िदमत कई आहे मुस्तकबिल में भी कंदी रहंदी। अड़न ख्यालन जो इज़हार हिन घोटकी मेन चौक माथेलो रोड पुराने बस स्टैंड स्टेशन रोड बिलाल मस्जिद रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में हलंदड़ तरक्याती कमनि जो जाइज़ो वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौके ते पीपी ज़िला घोटकी जे जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह खान कलवड़, अख्तर खान, बगन खान कलादी, अनवर खान, सनाउल्लाह कलादी, ठेकेदार असद शेख, आसिफ लाखो, असद अली राजपूत ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। अस्सलाम वालेकुम जी, मैं ताजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।